जोही में पानी खोट ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ 46 ॻोठाणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। आपाशी अमलदार जी फ़रियाद ते ॻोठ इब्राहिम लगारी वासी 46 ॻोठाणनि ते केस दाख़िल कयो वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जा एहतजाज जारी। जोही में पानी खोट ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ 46 ॻोठाणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। आपाशी अमलदार जी फ़रियाद ते ॻोठ इब्राहिम लगारी सां ताल्लुक़ रखंदड़ 46 ॻोठाणनि ते केस दाख़िल कयो वियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर हाकिम अली लगारी खां। हाकिम अली, आगाह कजो, पानी खोट ते इन्हनि ॻोठाणनि एहतजाज कयो हो। जोही तालुक़े में ज़राई पानी की खोट खिलाफ़ गुज़िरियल 3 महीननि खां आबादगारनि जी तहरीक हलंदड़ आहे, जिते पटोड़ो शाख जोही ब्रांच मां निकिरंदड़ पटोड़ो शाख आहे, जिते आबादगार बि मुसलसल सरापा एहतजाज आहिनि। गुज़िरियल ॾींहुं आपाशी खाते जो जेको दारोगो आहे उन हिकु अनोखो कारनामो सर अंजाम ॾींदे इंजीनियर इरिगेशन जे मंज़ूरी सां उन 46 ॻोठाणनि ते FIR दाख़िल करे आहे। ही ॻोठ इब्राहिम लगारी सां ताल्लुक़ रखंदड़ ॻोठाणा आहिनि, जेके ॻोठ जेको आहे उहो पटोड़ो शाख ते अचे थो। पटोड़ो शाख जेका आहे गुज़िरियल 3 महीननि खां पानी कोन्हे उन शाख में, जिते पीअण जो पानी त ठहियो पर जेको आबादी लाइ न पर पीअण जो पानी बि कोन्हे। ॻोठाणनि जेके आहिनि अॼु उन्हनि एहतजाज कयो आहे। अब्दुल मजीद लगारी आहे, गुलाम सरवर, मोहम्मद खान बुरगड़ी ऐं ॿियनि एहतजाज करे उन्हनि दाहियो आहे त जेको जोही ब्रांच मां निकिरंदड़ पटोड़ो शाख आहे उते पटोड़ो शाख जेका टोटल शाख जी आबादी आहे उनमें 1000 एकड़ ज़मीन आहे। उते 1 एकड़ बि जिते ज़रई का बि पोख पोखियल कोन्हे। सिर्फ़ु ॻोठाणनि जी इहा घुर हुई त असांखे पीअण लाइ पाणी ॻोठनि में फ़राहम कयो वञे, जंहिंते बि जेको 3 महीननि खां आपाशी अमलो जेको हुयो उहो आसरा ॾींदो रहियो हो। जिन गुज़िरियल ॾींहुं जेका आपाशी खाते हरकत कई उनमें उन्हनि 46 ॻोठाणनि ते केस दाख़िल करे। ॻोठाणनि मूजिबि पटोड़ो शाख में जेका आबादी आहे उहा 1 एकड़ बि कोन्हे, जिते सिर्फ़ु पीअण जे पाणी जी घुर ऐं मुतालबे ते जेको आहे आपाशी खाते कामोरनि अहिड़ो केस दाख़िल कयो आहे। ठीकु आहे हाकिम अली, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी। ॻोठाणनि आपाशी अमलदारनि खां पीअण जो पाणी घुरियो ऐं एहतजाज कयो, उन ते 46 ॻोठाणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे।